हेल्थ डिपार्टमेंट तालके सकरण पारा एमएस डॉक्टर इम्तियाज़ चांडियो, डॉक्टर हिदायतुल्ला लखमीर, फहमीदा कीरियो जी सरबराही में यूसी सकरण वन पोलियो की टीम के एजाज़ में टाउन कमेटी सकरण में बेस्ट एवार्ड तकरीबत मुनक़द कई वई, जैमें पीपल्स पार्टी अगवान गुलाम शाह लगारी, एडवोकेट अली अदर शाह, टाउन कमेटी सकरण के चेयरमैन सईद उज़ैर अख्तर शाह, डॉक्टर शफ़क़त गिल समेत ॿियनि शख़्सियतुनि शिरकत कई। इन मौके ते मथियन अगवान ख़िताब कंदे चयो त असीं ख़िराज तहसीन पेश करियूं था उन्हनि लेडी हेल्थ वर्करनि खे जेके मींहुं हुजनि या गर्मियूं, सर्दियूं हुजनि या तूफ़ान, ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारण लाइ हर दरवाज़े ते पहुचनि थियूं। एवार्ड तक़रीब में लेडी हेल्थ वर्करनि पारां पोलियो जे फ़ाइदनि ऐं नुक़सान बाबति सुजागी पैदा करण लाइ टेबलोस पिणु पेश कया विया, जॾहिं त यूसी वन सकरण जी एमओ फहमीदा कीरियो पोलियो टीम खे बहितरीन कारकिर्दगी के बेस्ट एवार्ड सां नवाज़ियो वियो। एवार्ड तक़रीब में मसूद उमरानी, गुल मोहम्मद लगारी, अब्दुल रशीद कीरियो, फयाज़ शाह ऐं मोहम्मद अली शाह समेत कई शख़्सियतूं शरीक हुयूं।